नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध में पानी जी शदीद खोट बरक़रार। पानी जी खोट 53% ताईं पहुची वई। ख़रीफ़ जी पोखाई शदीद मुतासिर। गुडू बैराज जा लाॻीतो केनाल बंदि। सखर बैराज जे साॼे पासे वारा केनाल बि न खुली सघिया। सखर बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज चयो आहे त गुडू बैराज जा 10 मई ऐं सखर बैराज जा 15 मई ताईं केनाल खोलिया वेंदा। खीरथर केनाल में रुगो 400 क्यूसेक पानी छॾियो वियो आहे। सखर बैराज ते पानी जी खोट 43%। कोटड़ी बैराज वटि 59% पानी जी खोट थी वई। चश्मा केनाल वटां छॾियल पानी 2 ॾींहनि अंदरि गुडू ऐं सखर बैराज वटि पहुचंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। शहबाज शरीफ सिक्योरिटी सूरतहाल ऐं सफ़ाई जो जाइज़ो वरितो। पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त जहांगीर तरीन ऐं अलीम खान जो इक़्तिदार में अचण जो मक़सदु रुगो फ़ाइदो खणणु हो। अलीम खान रावी में 300 एकड़ ज़मीन ख़रीद करे लीगल कराइणु चाही पए। अलीम खान ऐं मुंहिंजे विच में उन मामले तां विछोटियूं पैदा थियूं। जहांगीर तरीन जो मसइलो खंड बहिरान हो जंहिं ते कमीशन जोड़ी वई। इदारनि में करप्ट निज़ाम मां फ़ाइदो वठंदड़ वेठा आहिनि। पार्लियामेंट में अक्सरियत मिली त इक़्तिदार में ईंदासीं। अमेरिका खे पाकिस्तान में हाणे जी हुज़ूर चवण वारा मिली विया आहिनि। पंजाब के गवर्नर हलफ न खणाए आइन की भञकड़ी कई। वज़ीर आज़म ॿीहर समरी मोकिली त सदर खे मंज़ूर करणी हूंदी आहे। सदर समरी मंज़ूर न करे त 10 ॾींहनि अंदरि समरी खे मंज़ूर तसवुरु कयो वेंदो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला जो बयान। ॿिनि वोटनि जी हुकूमत 2 महीननि में सियासी तौर ते ख़त्म थी वेंदी। इमरान खान लांगमा जो ऐलान कयो त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान चवे थो 21 मई खां पहिरीं नई चूंड जो ऐलान कयो वञे। इहा ॻाल्हि साबित थी वई त मुदाख़लत साज़िश खां वधीक ख़तरनाक हूंदी आहे। जीअं अंग्रेज़नि नंढे खंड में कई हुई, मुबैना साज़िश वारो ख़त इमरान खान जी हुकूमत खे ख़त्म करण लाइ हिकु सोचियल सम्झियल साज़िश हुई। इमरान खान जुडिशल कमीशन जो मुतालबो करे रहियो आहे। नून लीग पारां जल्द जलसा शुरू करण नई चूंडुनि जी कड़ी आहे। पाकिस्तान में नुसरत केनाल में नीगर सदाम बहजंदे बुधी वियो। बुधी वियल नीगर जे मक़ामी चौबनि ज़रिए ॻोल्हा जारी। वारिसनि जी वसवारनि खे नीगर जी ॻोल्हा में मदद जी अपील। लखी गुलाम शाह में मलक बिरादरी में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ भिड़कण में मलक बिरादरी में झेड़े दौरान इमाम बख्श मारिजी वियो। लखी अस्पताल मां लाश पोस्टमार्टम खां पोइ वारिसनि हवाले कयो वियो। सुल्तानपुर वेझो ॻोठ वारिस ॾिनो मलक में चोरनि सां मुज़ाहिमत करण ते ॻोठाणो मारिजी वियो। वारिसनि जो लाश दादलो क़ौमी शाहराह ते रखी धरणो। न्यू सैदाबाद वेझो ॻोठ बखर जमाली जे रहवासियुनि जो महिराणा विधा एहतजाज। रोड ब्लॉक सुहेल जमाती हथियारबंद सां करे इलाइक़े वासियुनि खे हिरासत करे थो। ॻोठण जो इल्ज़ाम। पुलिस सुहेल जमाली जे इशारे ते ॻोठनि ते छापा आणी रही आहे। नोटिस वरितो वञे। ऐं कंडियारो में क़ौमी शाहराह ते जाम ॻोठ वेझो कार जो टक्कर लॻण सबबि दिलदार हुसैन सहतो फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।